एक चक्कर मुहाणे खे माई चवण लगी त वञ अॼु कुछ मच्छियूं वग़ैरह झले आ। जॾहिं बि वञी तो खाली वरियो अची। घर में खाइण जे लाइ कुछ भी ना आहे, न को अनाज है, न को दाणो है, न कोई राशन है। मच्छियूं झले ईंदे त उन मां पंहिंजो गुज़ारो थींदो। जॾहिं वञी तो खाली वरियो अची, अॼु वञी मच्छियूं झले अचिजी। त मुहाणो चवण लॻो त भले ठीक है, वञा तो, जॾहिं वञा तो, खाली अचां तो, अॼु वञा तो। अलाह में उमेद आहे त अॼु कुछ वधीक मच्छियूं फासंदियूं ऐं झले ईंदसि ऐं पोइ सामान बि वठियो ईंदसि। हाणे मुहाणो वियो रछ वग़ैरह खणी। हिकिड़ी नदी हुजे, वॾो तालाब हुजे, उनमें जीअं रछ हईं, थोड़ी देर खां पोइ उनखे छिकण लॻो त उनमें सिर्फ़ु हिकिड़ी मच्छी फाथी, उहा बि सोनी मच्छी हुजे ऐं उहा बि ॻाल्हाइण वारी मच्छी। त हिते उहा सोनी मच्छी उन मुहाणे खे चवण लॻी त मूंखे छॾे ॾे ऐं आउं तुंहिंजी ख़्वाहिश पूरी कंदसि। का बि हिकिड़ी ख़्वाहिश तूं चओ, तुंहिंजी ख़्वाहिश पूरी कंदसि ऐं मूंखे छॾे ॾे, मूंखे आज़ादु करे छॾ। त हिते मुहाणो नेक दिल हो। त हिते उहो माण्हू सोनी मच्छी खे चवण लॻो त मुंहिंजी का बि ख़्वाहिश कोन्हे ऐं तोखे आउं आज़ादु करे छॾियां थो। त उन मुहाणे उन सोनी मच्छी खे आज़ादु करे छॾियो ऐं पाण कुछ मच्छियूं झले ऐं वियो वञी बाज़ार में विकिणी ऐं कुछ राशन सामान वठी आयो। सिधो आयो पंहिंजे घर ऐं राति जो पंहिंजी माई खे इहा हक़ीक़त करे ॻाल्हि ॿुधाई त सोनी मच्छी हुई ऐं मूंखे चयईं तुंहिंजी का ख़्वाहिश हुजे त आउं पूरी करियां ऐं तूं मूंखे आज़ादु करे छॾ। त हिते उहा उन मुहाणे जी माई चवण लॻी त तूं उनखां का ख़्वाहिश घुरी आहे, ख़्वाहिश पूरी थी वञे हा। पाण ग़रीब आहियूं, पाण खे कुछ न कुछ मिली पियो आहे। हू जादुई सोनी मच्छी हुई, ख़्वाहिश पंहिंजी का पूरी करे छॾे हा। त माण्हू चवण लॻो त मूं उनखां कुझु बि न घुरियो। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, माण्हू वरी वियो नदी ते त उते ॾिसे त बादशाह जा 2 सिपाही बीठा हुजनि उन नदी ते ऐं उहे सिपाही उन मुहाणे खे चवण लॻा त तो कल्ह सोनी मच्छी झली ऐं उहा सोनी मच्छी बादशाह खे खपे थी। उहा सोनी मच्छी असांखे झले ॾे, बादशाह जे लाइ खणी वञूं। त हिते उहो मुहाणो चवण लॻो त सोनी मच्छी वारी ॻाल्हि त मूं सिर्फ़ु पंहिंजी माई सां कई हुई, अव्हांखे कंहिं ॿुधायो? त हिते उहो बादशाह जा सिपाही चवण लॻा त कल्ह तो सोनी मच्छी सां ॻाल्हि पे कई, कचारी पे कई, तो उनखे झलियो, तो उनखे छॾे ॾिनो त असांजो हिकिड़ो सिपाही बादशाह जो उहो तोखे ॾिसी वियो हो। उन अची बादशाह सां ॻाल्हि कई ऐं बादशाह खे ख़बर पई ऐं बादशाह असांखे मोकिलियो आहे। माण्हू चवण लॻो त सोनी मच्छी खे बादशाह छा कंदो? त हिते उहो सिपाही चवण लॻा त बादशाह खे का बददुआ आहे, उनजे राज ते का बददुआ आहे, तंहिंजे करे उन सोनी मच्छी उनखे खपे थी ऐं उनखां सवाल जवाब कंदो ऐं हक़ीक़त जी ख़बर पवे, तंहिंजे करे सोनी मच्छी खपे थी ऐं उहा सोनी मच्छी ॻाल्हाइण वारी आहे। माण्हू हैरान थी वियो। माण्हू चवण लॻो त हाणे रछ हणा थो, जे अगरि मच्छी फाथी त आउं अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि। सिपाही विया हलिया, बादशाह सिपाही विया हलिया, मुहाणे वरी रछ हयो उन नदी में त उहा साॻी मच्छी वरी फाथी। त हिते उहो माण्हू उन मच्छी खे चवण लॻो त तूं अॼु वरी फाथी आहीं। त उहा सोनी मच्छी चवण लॻी त आउं अॼु तुंहिंजियूं 3 ख़्वाहिशूं पूरियूं कंदसि। तूं नेक दिल आहीं, मूंखे उन ॾींहुं छॾे ॾिनो, अॼु तुंहिंजियूं 3 ख़्वाहिशूं पूरियूं कंदसि, मूंखां घुर। त हिते उहो माण्हू चवण लॻो त मूंखे कुझु बि नथो खपे, आउं छा घुरां? त हिते उहो माण्हू चवण लॻो त बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां खां पुछा करणु चाहियां थो। त सोनी मच्छी चवण लॻी त भले मूंखां पुछा कर, कहिड़ी ॻाल्हि आहे? त उहो माण्हू चवण लॻो त बादशाह जा सिपाही आया आहिनि ऐं उनजो तोसां कमु आहे ऐं उहो चवे थो त मूंखे सोनी मच्छी झले आणे ॾियो ऐं हुनजो को मसइलो आहे, हुनने का बददुआ आहे बादशाह खे, उहे सिपाही ॻाल्हि करे विया आहिनि। त हिते सोनी मच्छी चवण लॻी त हा बिल्कुलु, इन बादशाह ऐं राणी ते ऐं इन राज ते इहा मुसीबत ऐं परेशानी आहे, बददुआ इन ते आहे, इहे सुधरनि कोन था। बिल्कुलु हक़ीक़त आहे इहा ॻाल्हि। ऐं सोनी मच्छी चवण लॻी उन मुहाणे खे त तुंहिंजे बादशाह खे वञी चओ त हिन जे पुराणे टाइम जो को अबनि ॾाॾनि जे टाइम जो को ग़लति कमु थियल आहे, उहो कमु इहो वञी सुधारे बादशाह, त इहा मुसीबत ऐं परेशानी ख़तमु थी वेंदी। त हिते माण्हू चवण लॻो त ठीकु आहे, वञी बादशाह खे न्यापो ॾियां थो। त माणे उन सोनी मच्छी खे आज़ादु करे छॾियो ऐं सिधो उहो माण्हू आयो बादशाह वटि ऐं बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त हिते बादशाह चवण लॻो त मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी उहा कहिड़ी ग़लती आहे जंहिंजी सज़ा आउं पियो भोॻियां, हाणे मूंखे त ख़बर न आहे। त हिते उन बादशाह में हिकु कुराड़ी, हिकु पोढ़ी दासी हुजे, तमामु पुराणे टाइम जी हुजे, बादशाह जे अबनि ॾाॾनि जे वारे जी हुजे। त उहा आई पे आहिस्ते आहिस्ते सिधो बादशाह वटि ऐं बादशाह खे चवण लॻी त बिल्कुलु तुंहिंजे अबनि ॾाॾनि जी का ग़लती आहे, आउं तोखे ॿुधायां थी जेका तोखे ख़बर न आहे। त बादशाह चवण लॻो उनखे त बिल्कुलु मूंखे ॿुधा, कहिड़ी ग़लती आहे जेका आउं सुधारियां, त हीअ असां सां मुसीबतूं ऐं परेशानियूं ख़तमु थी वञूं ऐं जेका बददुआ आहे सा ख़तमु थी वञे। त हिते उहा कुराड़ी दासी, पोड़ी दासी चवण लॻी बादशाह खे त तुंहिंजनि ॾाॾनि जेको आहे सो हिकु जलपरी झली ऐं उनखे क़ैद करे हिकु जॻह ते रखियो हुन। हाणे मूंखे ख़बर न आहे त किथे रखियो अथनि, पर हाणे उहा बददुआ आहे त उन उहा जलपरी बददुआ ॾिनी आहे, बददुआ आहे उन जलपरी जो जेको उन जलपरी खे क़ैद कयो। हाणे उहा जलपरी आज़ादु थी वेंदी त अव्हां तां इहा बददुआ वग़ैरह निकिरी वेंदी, लही वेंदी आहे।
हिते बादशाह चवणु लॻो त मुंहिंजे अॿनि ॾाॾनि इहा जलपरी क़ैद करे छॾी ऐं मूंखे हिन ॻाल्हि जी ख़बर बि न आहे। हाणे इहा जलपरी ख़बर न आहे अलाए किथे हूंदी, ऐं वञी हिनखे आज़ादु करियां त असां खां कोई इहो ॾमर आहे या परेशानी का मुसीबतूं लहनि। त हिते बादशाह हुन मुहाणे खे चवणु लॻो त तूं वरी इन सोनी मच्छी खां पुछा कजांइ त इहा जलपरी किथे आहे, किथे क़ैद थियल आहे, पाण हुनखे आज़ादु करायूं। त हिते मुहाणो चवणु लॻो त भले ठीकु आहे, ऐं सोनी मच्छी खां वञी पुछा कंदसि ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदसि। हाणे मुहाणो आयो उन नदीअ ते त सोनी मच्छी वरी बि आई। त हिते मुहाणो सोनी मच्छी खे चवणु लॻो त बिल्कुलु जलपरी जी कहाणी आहे, जलपरी खे क़ैद करे छॾियो बादशाह जे ॾाॾनि अॿनि। हाणे बादशाह चए थो त आउं पंहिंजी ग़लती इहा सुधारींदसि, हाणे रुॻो ॾस ॾे त उहा जलपरी किथे क़ैद थियल आहे। त हिते उहा सोनी मच्छी हुन मुहाणे खे चवणु लॻी त उहा जलपरी खे हिन जे अॿनि ॾाॾनि बादशाह जे क़ैद त कयो, पर उतां हिकु चुड़ैल या ॾाइण चइजे या चुड़ैल चइजे, उहा हुनखे उतां खणी वई ऐं हुन वञी पाण वटि क़ैद करे छॾियो आहे। हाणे उहा चुड़ैल ऐं ॾाइण जेका आहे सो जलपरी खे क़ैद करे वेठी आहे। हाणे को अहिड़ो इंसानु हुजे जंहिंजी दिलि में लालच न हुजे, उहो ई सिर्फ़ु हुनखे आज़ादु कराए सघे थो। ऐं चुड़ैल जो हिकिड़ो सुवालु आहे, उहो सुवालु हल करे वियो उहो इंसानु, त उहा ॾाइण उहा चुड़ैल ख़तमु थी वेंदी ऐं जलपरी आज़ादु थी वेंदी। हाणे इहो कमु करिणो पवंदो बादशाह खे वञी चओ। त एतिरे टाइम में बादशाह जी पुॻो त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु जलपरी खे आउं आज़ादु कराईंदसि। त हिते बादशाह चवणु लॻो हुन मुहाणे खे त तूं नेक दिलि आहीं, तुंहिंजी दिलि में का लालच न आहे, इहो कमु तोखां सवाइ ॿियो करे नथो सघे। त हिते उहा सोनी मच्छी चवणु लॻी त बिल्कुलु माण्हू इहो कमु करे सघे थो, छो त मूं 3 ख़्वाहिशूं चयूं तॾहिं बि हिन मुहाणे मूंखां पंहिंजूं 3 ख़्वाहिशूं उहे न पूरियूं करायूं, त हिनजी दिलि में लालच न आहे, इहो कमु ई मुहाणो करे सघे थो। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु, ऐं मुहाणे खे चवणु लॻो त तूं इहो कमु मूंखे करे ॾे, जलपरी आज़ादु कराए ॾे हुन चुड़ैल खां, हुतां या मुसीबत ऐं ॾमर लहे ऐं तोखे माल मिल्कियत धन एतिरो ॾींदसि जेको तूं सॼी उमिरि अमीर हूंदे, ग़रीब थींदे ई कोन। त हिते उहो मुहाणो चवणु लॻो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मूंखे तुंहिंजो धन दौलत मिल्कियत नथी खपे, तूं हिकु बादशाह आहीं असांजो, ऐं इहो कमु तुंहिंजो ज़रूरु कंदुसि। त हिते हुन मुहाणे हुन सोनी मच्छी खां पुछा कई त इहा चुड़ैल या ॾाइण किथे आहे। त सोनी मच्छी चवणु लॻी त इहो फलाणी जॻह ते अथई, फलाणे हंधि ते अथई। त हिते मुहाणो चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे मुहाणो उतां निकितो उन चुड़ैल जे लाइ, हाणे अचे पियो, कई मुसीबतूं कई परेशानियूं हिनखे वाट ते मिलियूं, उन्हनि खे मुंहुं ॾींदो ॾींदो अची चुड़ैल जे आस्थाने ते पुॻो। त हिते चुड़ैल बि अची हाज़िर ऐं नाज़िर थी ऐं चवणु लॻी हुन मुहाणे खे त तुंहिंजी हिमत खे सलाम आहे जेको तूं मुंहिंजे आस्थाने ते पुॻो आहीं, हिते को बि इंसानु पुॼी नथो सघे, तूं पुॻो आहीं। त हिते उहो मुहाणो चवणु लॻो त बिल्कुलु आउं पुॻो आहियां जेका तो जलपरी ते क़ैद करे रखी आहे, ऐं उनखे आज़ादु कराइणु आयो आहियां। त हिते उहा चुड़ैल उहा ॾाइण चवणु लॻी त मुंहिंजो हिकिड़ो सुवालु अथई, जे हल करे वे त पोइ आउं ख़तमु थी वेंदसि ऐं पोइ जलपरी आज़ादु थी वेंदी, तूं हुनखे वठी वञी, जे अगरि न कयई त पोइ तोखे आउं बि हमेशह जे लाइ हिते क़ैद करे छॾींदसि, सुवालु मुंहिंजो हल करिणो पवंदई। त हिते उहो मुहाणो चवणु लॻो त भले ठीकु आहे, सुवालु मूंखे ॿुधा। त हिते उहा चुड़ैल चवणु लॻी त मुंहिंजो सुवालु इहो अथई, उहा कहिड़ी शइ अथई आहे ॻरी पर लॻे हल्की थी, इहो मुंहिंजो सुवालु आहे। त कुझु देरि उहो मुहाणो सोचणु लॻो त इहा कहिड़ी शइ आहे जेका आहे ॻरी पर लॻे हल्की थी। हाणे सोचे पियो त हिते उहा चुड़ैल उहा ॾाइण खिलणु लॻी त तोखां इहो सुवालु हल कोन थींदो, तूं हाणे तयारु थी वञ क़ैद थियण जे लाइ। त हिते उहो मुहाणो चवणु लॻो त इन सुवाल जो जवाबु मूं वटि बिल्कुलु आहे। त चुड़ैल चवणु लॻी त ॿुधा मूंखे। त हिते उहो मुहाणो चवणु लॻो त उहो आहे साहु, हवा, साहु कंहिं बि शइ में पाण भरियूं था, फूकणे वग़ैरह में भरियूं था, ज़ोर लॻे थो, ॻरो लॻे थो, पर खणण में हल्को आहे। त हिते उन सुवाल जो जवाबु जीअं इहो ॾिनो त हिते उहा ॾाइण ख़तमु थी वई ऐं अचानक जलपरी उते अची वई, आज़ादु थी वई। त जलपरी हुन मुहाणे खे चवणु लॻी त तुंहिंजूं महिरबानियूं जेको तो मूंखे हिन चुड़ैल खां आज़ादु करायो, अलाए केतिरे टाइम, अलाए केतिरे अरसे, अलाए केतिरे सालनि खां हिन चुड़ैल वटि क़ैद हुयसि। हाणे उहो मुहाणो उहा जलपरी आया सिधो उन नदीअ ते, हाणे उते बादशाह बि आयो ऐं उते सोनी मच्छी बि आई। त हिते बादशाह चवणु लॻो हुन मुहाणे खे त तुंहिंजूं महिरबानियूं जेको तूं हुन चुड़ैल खां, हुन ॾाइण खां हिन जलपरी खे आज़ादु करे आएं ऐं असां सां इहे मुसीबतूं ऐं परेशानियूं ख़तमु कई। त जलपरी चवणु लॻी त हा, हिन जूं महिरबानियूं, हिन मूंखे आज़ादु करायो। त हिते बादशाह हुन जलपरी खे चवणु लॻो त आउं तोखां माफ़ी थो घुरां, जेको मुंहिंजे अॿनि ॾाॾनि तोसां कयो, तोखे क़ैद कयो ऐं वरी तोखे चुड़ैल खणी वई, उन तोखे क़ैद कयो, उन जे लाइ आउं तोखां माफ़ी थो वठां ऐं जेका बददुआ तो ॾिनी उन्हनि खे, उहा बददुआ पंहिंजी वापसि वठि, असां तां इहा मुसीबत ऐं परेशानियूं ख़तमु थियनि। पोइ त जलपरी उहा
पंहिंजी बददुआ हुई जेका वापसी वरिती। हाणे उहा सोनी मच्छी यकदमि जलपरी थी वई त हिते उहो माण्हू हैरान थी वियो त तूं बि जलपरी आहीं। बादशाह बि हैरान थी वियो त सोनी मच्छी चवणु लॻी त बिल्कुलु आउं हिन जलपरी जी भेण आहियां, आउं बि जलपरी आहियां। सोनी मच्छी जे रूप में हुयसि ऐं सोनी मच्छी चवणु लॻी उन मुहाणे खे त तो असांजी मदद जाम कई आहे ऐं तो का ख़्वाहिश बि पंहिंजी पूरी न कराई आहे। तुंहिंजे दिलि में का लालच न आहे, पर असीं तोखे कुझु इनाम ॾींदासीं। माण्हू चवणु लॻो त मूंखे इनाम नथो खपे, पर जलपरीनि ज़ोर रखियो त तोखे असीं इनाम ॾींदासीं। हुननि हिकिड़ो सोन जो देगिड़ो भरे हुनखे ॾिनो पंहिंजे जादू इल्म सां ऐं पोइ जलपरियूं उहे वियुलियूं वापसी उन नदी में। त बादशाह चवणु लॻो त तूं तमामु सुठो आहीं, नेक दिलि आहीं। उन मुहाणे खे चवणु लॻो हाणे हिननि तोखे ख़ज़ानो त ॾिनो जलपरियुनि, तूं अमीर थी वएं, पर आउं तोखे अॼु खां पोइ मुंहिंजी बादशाही में तोखे वज़ीर करियां थो ऐं तूं मूं वटि वज़ीर थी रहिजां। त माण्हू चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे माण्हू उहो सोनी जो दिगिड़ो खणी सिधो पंहिंजे घरु आयो, पंहिंजी माई खे ॾिनी ऐं माई खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। माई हिते ॾाढी ख़ुशि थी त पाण हाणे अमीर थी वियासीं ऐं उन मुहाणे मच्छी मारण वारो, मच्छी झलण वारो कमु छॾे ॾिनो ऐं बादशाह वटि वज़ीर थी वियो ऐं पोइ त अमीर थी वियो ऐं बादशाह सां बि इहा बददुआ वग़ैरह लही वई हली। बादशाह बि पंहिंजी हसी ख़ुशीअ सां रहणु लॻो। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।